सिनासिन इतवां के अहम खबर ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। मुल्क में मौजूदा सियासी, मुआशी ऐं कोरोना सूरतहाल समेत 11 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो पियो वञे। काबीना इजलास में पेट्रोल बहरान जी जांच रिपोर्ट पेश कई पई वञे, जॾहिं त बिजली विर्छ कंपनियुनि जे CEOs जी मुक़ररियुनि सुई नॉर्दर्न सिदर्न कंपनीज़ जे मुस्तकिल MDs जी मुक़ररी बि एजेंडा में शामिल आहे। अहम ख़बर खां नासिन खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। मुल्क में मौजूदा सियासी, मुआशी ऐं कोरोना सूरतहाल समेत 11 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो पियो वञे। सिनासी नवां खे ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ क़ुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। क़ुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जारी है इन इजलास जी में 11 नुकाती एजेंडा शामिल है, जिनमें मुल्क की सियासी सूरत हाल खां सवाइ मुआशी सूरत हाल, कोरोना की सूरत हाल ऐं उन सां गॾोगॾु जेका कानून साज़ी आहे मुल्क में, उन हवाले सां मुख़्तलिफ़ नुक़्तनि ते गौर कयो पियो वञे। हिन इजलास में PDM जे जेका लाहौर में जलसो आहे, उन खां पोइ जी सूरत हाल ऐं मुस्तक़बिल जी सूरत हाल, जंहिंमें PDM इस्लामाबाद तरफ़ मार्च करण जो ऐलान कयो या हुकूमत खां इस्तीफ़ा वठण जो मुतालबो कयो आहे। इन समूरनि नुक़्तनि ते गौर कयो वेंदो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान हिन इजलास में वफ़ाक़ी काबीना जे मेंबरनि खे अहम हिदायतूं ॾींदो। हिन इजलास में घरू मामलनि जो वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मुल्क जे में अमन अमान जे हवाले सां ऐं अॼु सुबुह जो उन सां FIA जे DG ऐं इस्लामाबाद जे IG मुलाक़ात करे अमन अमान जी सूरत हाल हवाले सां जेका ब्रीफिंग ॾिनी आहे, उन बाबति वफ़ाक़ी काबीना खे आगाह कंदो। मेहरबानी क़ुर्बान, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।